अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु वरी ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों पत्थर दिल ड्रामे जी हाणे नेक्स्ट एपिसोड में। ऐं तव्हां ॾिसंदो छा हिन हफ़्ते में जेको एपिसोड अचण वारी हो हिकु राति अची चुकी आहे बक़ाया। छा हिन हफ़्ते में ई ड्रामो पूरो थी वेंदो पत्थर दिल, या 101 ते ख़तमु थींदो या 105 ते ख़तमु थींदो, तव्हांखे सॼी अपडेट्स ॾींदासीं इन वीडियो में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पत्थर दिल ड्रामो पंहिंजी आख़िरी हाणे पुॼाणी ते पहुचण वारो आहे। ऐं तव्हां ॾिठो त हाणे आहिस्ता आहिस्ता दुश्मननि खे शिकस्त मिलंदी वञे थी ऐं जेको आहे दोस्त खटींदा वञनि था। अहिड़े हिसाब सां सभिनी खे नंबरवार शिकस्त मिलंदी वेंदी। वारिस ख़ान जी वॾी जेको आहे उनखे शिकस्त मिली चुकी आहे, उन जा माण्हू ढोलण ॿधी छॾिया ऐं हू परेशान आहे। ऐं होॾो रबू खे बि शिकस्त मिली वई। दोदे उनखे शिकस्त ॾेई छॾी ऐं शेरल बि सम्झी चुको आहे सभु कुझु सच छा आहे कूड़ छा आहे। हाणे जीअं इहे सभु दोस्त हिकु थींदा ऐं ढोलण वारा दोदो शेरल सांवल सभिनी खे टांडा ॾेई छॾींदा ऐं बाहि ॿारी छॾींदा। ऐं इन्हनि सां वरी किनी हालत थियण वारी आहे। सलार ख़ान पंहिंजे भाउ खे ॿधी वेठो आहे ऐं उन सां बि बुछड़ी हालत थींदी। सभिनी सां दोस्तो लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा।